दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां हिंगोजा फितरती निज़ारा अचो तव्हांखे ॿुधायां फेसबुक ऐं यूट्यूब जे बारे में। असां सिंधी जेके आहियूं उहो झटके में कामयाबु थियणु चाहियूं था। हाणे असांखे ट्रेनिंग बि कान्हे, असां तजुर्बो बि नथा कयूं। हाणे उहो ईअं आहे जो पाण खे नाकाम थियण बि नथा चाहियूं, माना नाकाम बि ॾिसणु नथा चाहियूं। ईअं हुजे दादा मां पोस्ट रखां, मुंहिंजी पोस्ट खे लखे माण्हू ॾिसनि, लाइकूं कनि, पर हक़ीक़त इहा आहे त अवाम जी दिलि में घर ठाहिणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। उहो ईअं जो अवाम खे, पब्लिक खे इंसान जो कमु पसंदि ईंदो आहे ऐं अवाम सम्झे त हे कमु कंदो, असांखे ॾिसण जे लाइ कुझु ॾींदो, उन खे फॉलो कंदी आहे। ईअं हरू भरू बि कंहिंखे फॉलो कोन कंदी आहे। अहिड़े हिसाब सां अचो त तव्हांखे मां ॿुधायां पंहिंजे यूट्यूब ऐं फेसबुक जी जर्नी, त मुंहिंजो कीअं सफ़र रहियो। हाणे फेसबुक मां ठाहियो त पेज ठाहियो, मुंहिंजा फितरती निज़ारो जेको हले थो पियो, मां इन ते केतिरा ई तजुर्बा कया। उनमें कुत्ता चढ़िया, बिला चढ़िया, राग चढ़ियो, शेर चढ़िया, विलोग चढ़िया, गाना एतिरे क़दुरु गाना बि हया। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माण्हू जेसीं ताईं हुनखे सम्झंदो न, हुनजे पॉलिशियुनि खे सम्झंदो न, तेसीं ताईं उहा शइ सम्झ में न ईंदी। छो जो असांखे ट्रेनिंग कोर्स कोन ॾिना वेंदा आहिनि, असां सिंधी खे सपोर्ट बि कान कई वेंदी आहे, न ई असांखे एतिरी पज़ीराई मिलंदी आहे। मां हर शइ चाढ़ी, उन सां गॾु कुत्ता बिल, माना हर शइ चाढ़ी, छो जो मां उहो ईअं मूंखे कामयाबु थियण जी ज़रूरत न हुई। मां रुॻो इहा ट्रिक ॻोल्हियां पियो त माण्हू वायरल कीअं थींदो आहे। हिकिड़ो माण्हू ट्रिकूं ॻोल्हींदो आहे, मां हर शइ माना चाढ़ी जेसीं ताईं मां फेसबुक खे सम्झां। माशाअल्लाह हाणे मुंहिंजा 43,000 फॉलोअर आहिनि। त जॾहिं मां साल सॼो माना महिनत कई, त साल खां पोइ मुंहिंजा फॉलोअर बि वधणु शुरू थिया, मुंहिंजो कमु बि माण्हुनि ॾिठो, मुंहिंजे व्यू बि आया। मतिलबु इहो त मां हर ट्रिक माना उनमें एवरी वन, माना उहा हर शइ जीअं पॉलिसी जे ख़िलाफ़ु हुजे, फेसबुक जे ख़िलाफ़ु हुजे, छो जो माण्हू जेसीं ताईं सिखंदो न, तेसीं ताईं उन शइ खे ट्राए न करे ॾिसंदो। पोइ माशाअल्लाह हाणे त सम्झी विया, हाणे मूंखे ज़रूरत न पवंदी आहे फेसबुक ते का ट्रिक लॻाइण जी। हाणे का पोस्ट हूंदी आहे त रखी छॾींदो आहियां, का छोरा बोरा आहे उहो दोस्त जेके बि आहिनि इहे ॻाल्हाईंदा आहिनि त मां वीडियो ठाहे छॾींदो आहियां। पोइ तव्हां ॾिसंदा आहियो, मां बि ॾिसंदो आहियां। अचूं था यूट्यूब ते। यूट्यूब ते बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सभिनी चयो त यार यूट्यूब ठाह, यूट्यूब ठाह। त हाणे यूट्यूब जो ठाहियां त यूट्यूब जे न मूंखे पॉलिसियुनि जी ख़बर, न ई वरी उन जे तौर तरीक़नि जी ख़बर। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मां हिंगोजा फितरती निज़ारे चैनल ठाहे, हाणे चयमि त मज़ो 3 महीना त मूंखे सिखण में लॻंदा, न उन जे पॉलिसियुनि जी ख़बर आहे, न उन जे। पोइ उन में बि मां हर शइ चाढ़ी, हर शइ, छो जो मूंखे पहिरियां त माण्हू ट्रेनिंग त हुजे न, पहिरियां फुल हुजे त पहिरियां माण्हू उन में छा छा चाढ़ींदो। माना मां उन में यूट्यूब में बि हर शइ चाढ़ी, उन में हर ट्रिक इस्तेमालु कई। मुंहिंजा सब्सक्राइबर बि 20,000 टपी विया, पर हक़ीक़त में हर शइ माना उन में नात, मालूद, टीर, फलाण, मटीर, मातम, जंजीर, माना शाइर, नंढनि जा वॾनि जा, टिकटरनि जा, हिन जा हुन जा, सभिनी जा वीडियो रखिया। हाणे मतिलबु उहा आहे त हाणे मूंखे 3 महीना थिया आहिनि। हाणे उहो त हाणे मां सिखी वियो आहियां, मुंहिंजा 20,000 सब्सक्राइबर आहिनि, पर हक़ीक़त में इहो यूट्यूब चैनल आहे उहो मुंहिंजे ट्रेनिंग जो हुयो। दोस्त चवंदा आहिनि यार तूं पैसा छो नथो कमाए। यार पैसनि खां पहिरियां माण्हू क़ाबिल त थिए न हिकिड़ी शइ खे हलाइण जे लाइ। कामयाबी ज़रूरी न आहे हाली क़ाबिल थिए। हाणे ईअं थिए दादा मां नाल चऊं था त सिखियल न हुजां ऐं मां एतिरो मवाद चाढ़ियां ऐं बाद में मां ॾुख कयां, मुंहिंजो कामयाबी बि न वञे। अहिड़े हिसाब सां उहो यूट्यूब मुंहिंजो ट्रेनिंग जो हुयो। उन में तव्हां ॾिसंदव हर रील चढ़ियल आहे, कुत्ता बिला आहे, उहो जेको बि पॉलिसी जे ख़िलाफ़ु आहे उहो हर शइ मां चाढ़ी आहे। त हिकिड़ो चैनल स्पेयर में ठाहींदो आहियां। स्पेयर में ईअं ठाहींदो आहिनि, हिकिड़ो ट्रेनिंग जे लाइ, हिकिड़ो होॾे स्पेयर में। हाणे जेको मां 2 चैनल ठाहिया मिसाली ॻाल्हि यूट्यूब ते। हाणे हिकिड़ो ट्रेनिंग वारो, उन ते हर शइ चाढ़ी, होॾे बि वीडियो चाढ़ींदो हुयुमि, पर उहे जेके आहिनि उहे माना लाक कंदो हुयुमि त जीअं वक़्तु अचण ते जीअं मां खोले सघां। हाणे मुंहिंजे हिसाब सां जेको ट्रेनिंग वारो चैनल आहे उन मां घणो कुझु सिखियो आहे ऐं मां उन में वीडियो बि केतिरा ई चाढ़िया। मतिलबु त बाक़ी जेको हाली बंदि पियो आहे उन ते मां वीडियो, हाणे पॉलिसी जे ख़िलाफ़ु न हूंदा, न कुझु बि न हूंदो, उहो साफ़ु सुथिरो हूंदो। जे मुंहिंजे चैनल खे हेतिरो बि माना नूं जेतिरो बि ख़तरो न हूंदो। आई होप तव्हां सम्झी विया हूंदव त मुंहिंजो कीअं माना जर्नी हुई, कीअं मां कामयाबु थियण जो इहो सफ़र पूरो कयो।